हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगम्बर और आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, माइक के ज़रिए सुनने वाली इस्लामी मां ने भेणों, अॼु इन जुमे में ख़ुतबे जो उनवान है नौजवान जो बिगाड़। पंहिंजे नौजवान के जेकॾहिं अॼु पाण ॾिसूं था त हिकिड़ी तरह जी पांखे कंहिं हंध मथे कॾहिं का ख़ुशी पण थिए थी, पण ख़ुशीअ कथा वधारे पांखे अफ़सोस थिए थो। नौजवान बिगड़े पियो तंहिंमें कीअं शक न आहे, ने बिगाड़ कंहिं हिकिड़ी वस्तु में न आहे। पंहिंजे नौजवान जे अंदरि बोलचाल में बिगाड़ अची वियो, पंहिंजे नौजवान जे अख़लाक़ में बिगाड़ अची वियो, पंहिंजे नौजवान जी आदत में बिगाड़ अची वियो, पंहिंजे नौजवान जे लिबास में बिगाड़ अची वियो। हर की वस्तु नौजवान जी पाण ॼाण हलूं था त ॾींहं ॾींहुं फिटंदी अचे, तंहिंखां सवाइ ॿिया कई बिगाड़ आई कि पंहिंजो नौजवान अॼु नशे में लथपथ थियो पियो आहे, पंहिंजो नौजवान खोटे धंधे में लॻो पियो आहे, चोरई, चीटिंग, जूगा, धारू, अहिड़ा मड़े कम पंहिंजा नौजवान कई आहिनि। पंहिंजे नौजवान जे अंदरि बेअदबी आम है, कंहिंजी साञा न करणी, कंहिंजी ॻाल्हि न रखणी, कंहिंजी न मञणी। ही मड़े उहे वस्तू आहिनि जंहिंजो पंहिंजे समाज मथे, पंहिंजी क़ौम मथे घणो ख़राबु असरु पए थो। ही नौजवान जेको आहे ही जेकॾहिं सुधरियल वे थो त सॼी क़ौम सुधरे थी, जेकॾहिं ही नौजवान बिगड़े थो त सॼी क़ौम बिगड़े थी। मिसाल तरीक़े नौजवान जेको आहे ही गाॾीअ जो इंजिन आहे, गाॾी जे टायर में हवा उछी वे त पाण थोड़ी घणी हली वेंदी, जेकॾहिं तेल ओछो वे त थोड़ी घणी हली वेंदी, त ॿियो को रोलो थी वञे त गाॾी थोड़ो घणो हलंदी पई, पर जिन टाणे गाॾीअ जो इंजिन ठहियल थी वञे उन टाणे गाॾी किथां चलंदी पण की। त पंहिंजो नौजवान पंहिंजी क़ौम जो, पंहिंजे समाज जो हिकिड़ो इंजिन आहे। नौजवान जेकॾहिं फिटी वेंदो, बिगड़ी वेंदो त पंहिंजी क़ौम इंजिन वग़ैरह गाॾी थी वेंदी। अज़ीज़ भाइरो, पंहिंजे नौजवान में ख़राबु जाम है, ऐं नौजवान खे बिल्कुलु ख़राबु नथो चवां, पंहिंजा नौजवान घणा ख़ासा पण आहिनि। अहिड़ा पण नौजवान आहिनि जेको हया वारा, शर्म वारा, इज़त वारा, अदब वारा, मेहनत करे हलाल रोज़ी खाधे वारा, अने दीन जे कम में हिस्सो गिने वारा, अल्लाह जे नाले मथे ख़र्चो करे वारा, वॾे जी ॻाल्हि रखे वारा, नंढे मथे रोम करे वारा नौजवान ख़ासा पण घणे आहिनि। पण अक्सर नौजवान जेको पाण ॾिसूं था त पंहिंजा नौजवान ओड़ा न आहिनि जहिड़ा इस्लाम मञे थो जहिड़ा नौजवान हुअणु खपे। पहली वस्तु जो पंहिंजे नौजवान में ख़राबी आ वई है न, ये नौजवान जरा ॻाल्हि कयां तो खाली मर्द न, इन में औरतूं पण शामिल आहिनि। कि पंहिंजो नौजवान जंहिंजी उमिरि 15, 20, 25, 30 वरे आहे त ई मर्द वे ते भले, औरत वे ते भले, ई ख़राबो ने बिगाड़ ॿिन्ही ठिकाणे मथे आहे। उहो बिगाड़ को आहे कि पाण में वॾे जो अदब न आहे, पाण में साञा आहे ज न। अॼु जे नौजवान में ये वस्तु आम है कि नौजवान गमे अहिड़े इंसान खे चोखो जवाबु ॾेई सघे थो, चोखो कि मूं वटि कीन थींदो। वॾा मुद्दा में, वॾा मसइला में
वॾा मड़े तैयार थी वञे, असीं ॻाल्हि मञी लाइ करे तैयार आहियूं, पर छोरो जवाबु ॾेई छॾे जे की न थींदी त की न थींदी, बसि माइतर मजबूर थी वञे। पोइ माइतर चए थो या मुंहिंजो छोरो मूंखे नथो मञे। इन कथा वधारे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जे धीअ केतिक माइत्र खे चोखो जवाबु ॾेई छॾे, माइत्र धीअ अॻियां मजबूर थी वञे त असांजी धीअ असांखे नथी मञे। ई मड़े पंहिंजे समाज जी, पंहिंजे माहौल जी, पंहिंजी क़ौम जी हक़ीक़त आहे, सचाई आहे कि अदब ने सान्या बिल्कुलु वेंदी रही है। को वॾो बुज़ुर्ग, को पंहिंजो वड़ियल वॾो माइत्र पाण खे सम्झाए, अबा हीअं न कयो, तौजो हिन में कीअं न वञे, तौजो कमु कर, कंहिंजी न रखणी, न कंहिं हाजीअ जी रखणी, न कंहिं मियांजी जी रखणी, न कंहिं मौलवी जी रखणी, न कंहिं डोसल जी रखणी, कंहिंजी ॻाल्हि पाण था रखूं। पिंड जी आहे, पावर में, बर में, ताक़त में एतिरो पाण खे पूर चढ़ियो पियो आहे, एतिरो नशो चढ़ियो पियो आहे जे दुनिया जे कंहिं इंसान खे का बि सम्झो नथा सघूं कि आऊं आहियां, बसि ॻाल्हि पूरी थी वई। पण इन जो नतीजो ख़राबु न करे। नौजवान जेकॾहिं वॾे जी बेअदबी कंदो, नौजवान जेकॾहिं वॾे जी ॻाल्हि न रखंदो, नौजवान जेकॾहिं कंहिंजो चयो न कंदो, त नौजवान जेको आहे इन जे खून में जेको आहे से ताक़त आहे। ई जज़्बात में अची करे, कॾहिं का गुस्से में अची करे अहिड़ो को कमु कंदो जंहिंजे कारण मड़ हैरान थी वेंदा। पंहिंजा वड़ियल, पंहिंजा माइत्र, जेको पंहिंजा वॾा रहिया, हू जंहिं पाण खे 10 ॾींहं था त उन में पाला करे ख़ैर खाई वेठी, पाला करे भलाई वेठी, भले पंहिंजो मग़ज़ ईअं चवंदो वेही त डोसल धॼनि पिया, इन खे दिन की ख़बर पए नथी। न, जंहिं वाट मथे पाण विया न आहियूं उन वाट मथां ई लंघे आया आहियूं। जेको टाइम पाण अञा ॾिठो न आहे, उहो टाइम ई मड़ ॾिसी आया आहियूं। उहो हादसा, उहो वाक़िया, उहो मसला जेको पाण खे साम्हूं आया न आहे, उन मसइले मिणी की भोॻियो आहियूं। इन खे ख़बर आहे जे कुरो करणो खपे, कुरो न करणो खपे, पर पंहिंजे खून में जेको जज़्बो आहे, पंहिंजो खून तपे थो, नौजवान आहियूं त पाण कंहिंजी ॻाल्हि रखूं नथा। पण वॾे जो अदब करणो, वॾे जी सान्या करणी, वॾे जी ॻाल्हि रखणी, ये पंहिंजो दीन पाण खे सेखारे थो। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन लम यरहम सगीरना वलम युअक्किर कबीरना फलैस मिन्ना। जेको असांजे नंढे बच्चे मथे रहम न करे, नंढड़े बच्चे मथे जेको रहम न करे, अने वॾे जी जेको इज़त न करे, उहो मुसलमान आहे ज न। फलैस मिन्ना, उहो असां में जा न आहे, उहो ॿिए कंहिं क़ौम में जा हूंदो, उहो ॿिए कंहिं मज़हब खे मञंदो हूंदो, उहो ॿिए कंहिं रस्ते मथे हलंदो हूंदो, असांजे रस्ते मथे उहो न आहे। कंहिं फरमायो? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको वॾे जी ॻाल्हि न रखे मुसलमान थी न सघे। ने इन सिलसिले में कई हदीसूं आंखे मिलंदियूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न मिन इजलालिल्लाहि, अल्लाह रब्बुल आलमीन जी इज्जत में जा हिकिड़ी इहा पण वस्तु आहे, इकरामु ज़िशैबते, जे वॾे जो अदब कयो। ऐं अल्लाह जी इज़त कयो था त वॾे जो पण अदब कयो। हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि 3 माण्हुनि खे ऐं वेठे ला करे जॻह ॾियो, ऐं वेठा आहियो केतिक जॻह न आहे, ई 3 माण्हू अचे त उन खे जॻह ई बनाए ॾियो। पहिरें नंबर मथे फरमायो, ज़ी शैबतिन बिशैबिही, पोड़ो माण्हू उन पोड़े माण्हू खे वेठे ला करे जॻह ॾियो। वज़ी इल्मिन लिइल्मिही, इल्म वारो माण्हू अचे उनखे ई जॻह ॾियो। वज़ी सुल्तानिन लिसुल्तानिही, को माण्हू आजो आगेवान है, आजो पटेल है, आजो बादशाह है, आजो हुक्मरान है, आनो वॾो है, उनखे पण वेठे ला करे जॻह ॾियो। ये पंहिंजो दीन पाण खे सेखारे थो। उबादा बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु, हिकिड़ा साहबी, जंग थई, जंग में मुसलमान जीतिया, जंग में मुसलमान जीतिया। जॾहिं जंग में जीती आया त मुसलमान खे जाम पैसो मिलियो, माल मिल्कत मण वस्तु मिलियूं, त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विरायो मिणी माड़ो में, जेको जंग में हलिया हुआ नौजवान उन खे पण हिस्सो ॾिनो, अने जेको डोसल वॾा वॾा रही विया पुठियां जंग में न हलिया, उन खे पण ओतिरो जो हिस्सो ॾिनो जेतिरो नौजवान खे ॾिनो। तरह साद बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था, जे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं त हलियासीं जंग में लड़िया आहियूं, असां महिनत कई है, असां लड़ाई कई है, तर असीं जंग जीतियासीं,
ने असांखे ॾियो पिया ओतिरो ज ॾोसले खे ॾियो पिया जेको घर में वेठा हुआ कयो न। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿोल सुनो, फरमायो वहल तुरज़कून व तुनसरून इल्ला बिदुअफ़ाइकुम, आंखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे जेको अल्लाह जी मदद आ मथे उतरे थी ने अल्लाह जेको आंखे रोज़ी ॾे थो इन ॾोसलनि जे कारण आंखे ॾे थो। रोज़ीअ में बरकत है, पैसो अचे पियो लखें जे मोह किरोड़ जे मोह पाण पैसो है, जॾहिं पैसो अचे तो माण्हू में पावर अचे, पर ई पैसो खाली पंहिंजी मेहनत से न आहे। पाण ईअं न सम्झो जो आउं राति ॾींहुं दौड़ धक कयां थो, मेहनत कयां थो, धंधो कयां थो, न पुठियां माइटनि जूं दुआऊं पण आहिनि, पुठियां वॾे जी आंधरी पाला करे दुआ करे थी जी मुंहिंजी औलाद जी रोज़ीअ में रिज़्क़त में अल्लाह तो बरकत ॾिज, पहिरियों पाण खे बरकत मिले थी। न उज माइत्र कॾहिं का पाण खे ॾस ॾे मुंहिंजा पुत्र हीअं न कर चए पियो तोखे ख़बर न पए तूं घर जले वेठो तूं मानी खावे बसि माठ न, वॾे जी बेअदबी करणी, वॾे खे रुआणो, वॾे खे रंजाणो मुसलमान जी पहचान न। मुसलमान उहो है जे माइत्र के साम्हूं कंध नमाए ॾे। मुसलमान उहो है जेको गमे एतिरे पावर में वे, गमे एतिरी ताक़त में वे, पण वॾो को ॻाल्हि करे त उहो माठ करे ॾे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सहाबा किराम आया मोक, खून जो को मसलो हो जंहिंजे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्ही खे पुछियो ते ॻाल्हि ॿोल कयूं पिए, त उन्ही मां जेको नंढड़ो साहबी हो मिणीकता उमिरि में नंढो हो उहो वधारे ॿोलियो, उन ॻाल्हि शुरू कई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कब्बिर कबीरकुम, आंजे वॾे खे ॻाल्हि करण ॾियो, तूं माठ कर, तूं नंढो ई तोखे ख़बर न पए। अक्सर पाण ॾिसूं था पंहिंजा नौजवान कंहिं कंहिं मसइले में बोल तकड़ कई था, वॾा वेठा आहीं, पंहिंजा वडील वेठा आहीं, पंहिंजो ॾाॾो, पंहिंजो पे, पंहिंजो काको मामो मड़े वेठा आहीं, पर नौजवान तेनो मादे टिप ॾेई ॿोलंदो जी हीअं करिणो आहे। अक्सर पोइ ईअं थिए थो उन कम में पाण मिणी खे नुक़सानु थिए। एतिरे वॾे जी सलाह विगर, माइत्र ने वडील जी ॻाल्हि मञे विगर, पाण खे हिकिड़ी विख पण न खाई खपे। ये पंहिंजे सॼे मुल्क जी हालत है जे नौजवान अॼु कंहिंजी पण ॻाल्हि नथा रखनि। अफ़सोस जी ॻाल्हि है नौजवान में ॿियो जेको बिगाड़ आयो है वो लिबास जे ताल्लुक से आयो है। ये पंहिंजा मर्द में तंहिं भले ने पंहिंजो माउ भेणो में तंहिं भले ॾींहं ॾींहुं पंहिंजो लिबास पंहिंजो कपिड़ो जेको है तंग थिए पियो, तंग सौड़का लिया कांच में बिल्कुलु सर आईंज न, कांच पाण खे चई न सघूं, पाण खे पैंट चई सघूं था, जेको माण्हू पैंट पहिरीं था जेको चुस्त बिल्कुलु चोट ई पई वे अङे में, पंहिंजा नौजवान अहिड़ियूं कांचूं अॼु पहिरीं था। न चोली जेको पहिरीं था चोली होए पिंजी 3 वरे जे माण्हूअ जी, पण लिया जरा दुई को माई सुकाए त पाण न्यारी तो पाण खे लॻे 10-12 वरे के ॿारड़ी चोली सुकाई पई है, एतिरी टुकड़ थी, बिल्कुलु पान हया न, बिल्कुलु शर्म न। अहिड़ा टुकड़ा लिया, अहिड़ा सौड़ा लिया जंहिंमें जा पंहिंजा अंग बिल्कुलु पधरा थी रहे। ही लिबास पाण कुला पहिरियूं था, ही लियो पाण कुला पहिरियूं था, पंहिंजे अंगे जी ढक आहे जी मुंहिंजा अंग ढकिया पिया वे। अहिड़ा सौड़का लिया, अहिड़ा टुकड़का लिया जंहिंमें पंहिंजो अंग ढकाजे न। कॾहिं का पंहिंजी माउ पाण खे साम्हूं वे, कॾहिं का पंहिंजी भेण पाण खे साम्हूं वे, कॾहिं का पंहिंजी धीअ पाण खे साम्हूं वे, कि भई को पण औरत पाण खे साम्हूं वे, अहिड़ा टुकड़ा लिया जंहिंमें पंहिंजा अंग मड़े पधरा वे, पाण खे शर्म नथी अचे। लिबास अहिड़ो पहिरियो जंहिंमें अंग बिल्कुलु ढकजी वञे, लिबास खुलो पहिरियो जंहिंमें अंग इंसान जा ॾिसां जे न इंसान जो अंग कहिड़ो आहे। न इहा वस्तु पंहिंजी औरत लाइ करे पण आहे। अॼु खां पहिरीं 8, 10, 15, 20 वर पहिला पंहिंजो माउ जेको लिया पहिरीं खुला हूंदा हुआ, जेके पाण चोलो चऊं था, ई बिल्कुलु दृगो हूंदो, पॻे सूधी हूंदो, ये सॼा अंग ढकिया पिया वे, हरा 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 मुंहिंजो माउ ने भेणूं पण लह के टुकड़ा कढियूं अचे। औरत जेको पंहिंजी चोलो पहिरे थी, ही हाणे गोॾे नो मथे पुॼी आयो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे पाण लाइ, इन मथे पाण कॾहिं रोक लॻाईंदासीं? पाण मिणी मथे फर्ज़ आहे लिबास पंहिंजे मर्द जो वे तंहिं बने अने औरत जो वे तंहिं बने। लिबास अहिड़ो हुअणो खपे जंहिंमें पंहिंजी ढक थिए, अहिड़ा लिबास चुस्त, अहिड़ा टुकड़का
सोड़का लिबास पहिरे पंहिंजे माहौल में पंहिंजो कोई बुराई में बदकारी फैलायूं था। हिकिड़ो फैशन बनी वियो आहे। वॾो लियो को माण्हू अॼु पाइण पसंदि करे नथो, ख़ासि करे नौजवान। एतिरियूं टोकड़ियूं चोलियूं जे कॾहिं कॾहिं ॾिसो पाण खे अफ़सोस थिए, पोइ न किथे वेही सघे, न किथे ठाहे बना नमी सघे, पोइ ले के सोड़का सोड़का कयूं पिया। अहिड़ो पहिरियों वॻो कुल आहे जंहिंमें पाण खे पुठियां शर्म थिए। नमाज़ पढ़े त पुठियां जेको इन पुठियां माण्हू नमाज़ पढ़े पियो उनखे अखियूं बंदि करणियूं पए। सजदो कई कि न में त पुठले सिफ़ में जेको माण्हू उभो आहे हिनखे अखियूं बंदि करणियूं पए, न का हुनजी नमाज़ न थी। अहिड़ा लिया पंहिंजा नौजवान पहिरीं त केतिका चार माण्हू में वेह त सोड़ा सोड़ा थी पिया। कुल आहे भई अहिड़ो लिबास पहिरियों जंहिंमें ऐं पिंड खे पण वणो न ॿिए खे पण वणो, अहिड़ो लिबास वणो खपे पंहिंजो। न टे ॻाल्हि जेको पंहिंजे नौजवान में ख़राब ने बिगाड़ आयो उहो ई कि वार पंहिंजे नौजवान जा बिल्कुलु ख़राब थी विया। अॻे जे पंहिंजे ज़माने में माण्हू चवंदा भैया कट, अहिड़ा वार भैया रखे। अॼु पंहिंजो नौजवान अहिड़ा वार रखे थो जे हिकिड़े पासे मां यानो साइड मां बिल्कुलु कतराए विझे, हीअ साइड बिल्कुलु कतराए विझे, पुठियां वछाड़ी बिल्कुलु कतराए विझे, अने हिते अॻियां अठोर वार सण जेतिरा उभा। ई को तरीक़ो आहे? न हेतिरा वार छॾे अखियूं ढकयूं पियूं, हीअ अखि ढकई पई हुई, मोड़ो मोड़ो हीअं कंद हणी छॾियो। ढोर ऐं जनावर खे ॾिठा आहिनि जंहिंजे कन में बघाई पई हुई, पोइ उहो ढोर जेको बघाई वारो मोड़ो मोड़ो हीअं कंद हणे। त ही अॼु अहिड़ा ढोर बनी विया आहिनि जेको सॼो ॾींहुं कंद हणे पिया। अहिड़ो लिबास पंहिंजो बनी वियो आहे। हीअ अफ़सोस जी ॻाल्हि आहे पाण करे। अहिड़ो जे पंहिंजो फैशन अहिड़ो बनी वञे, पंहिंजा वार पाण रखूं जंहिंमें पंहिंजी अखि ढकई पई हुई। ईज नौजवान जॾहिं नमाज़ पढ़े नथा, जुमे में 8 ॾींहं कॾहिं अचनि था, नमाज़ पढ़े टे वार जेको आहे सॼो ही निलाड़ भरे छॾी, पोइ सजदो न अचे। कढो हिन फैशन खे। ऐं फुटरा बिल्कुलु नथा लॻो, ऐं खासा बिल्कुलु नथा लॻो इन वारे में। इन वस्तु खे सम्झी गिनो। जेको माण्हू शुद्ध वारो, अक़ल वारो, सम्झ वारो, इल्म वारो हूंदो, उहो आने इन वारे खे कॾहिं पसंदि न कंदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो अनिल क़ज़ा, क़ज़ा खां मना फरमायो। क़ज़ा करे के चवाजे, साहबा कराम पुछो क़ज़ा करे के चवाजे त फरमायो जे मथे जा अर्धा वार कतराणा अने अर्धा छॾे ॾियणा, ई जेको आहे क़ज़ा आहे। इन खां मना फरमायो। ई जेको थूअ पाण मथे छॾियूं था, ई पंहिंजा डोसल जेको इन खे ख़बर हूंदी, अॻे उठ माण्हू कतरींदा हुआ त साइटूं उठ जूं कतरे जा मथे वार छॾाईंदा थूए मथे। पाण इंसान आहियूं उठ जूं, ऐं पाण अॼु पाण पोइ आई बकरा आई घेटा आई सान घेटो जरा माण्हू कतरी साइड में कतरी मथे छोगो छॾाई। पाण घेटा न आहियूं, पाण सान बकरा न आहियूं, पाण इंसान आहियूं। त पाण इंसान बणो, वार अहिड़ो रखो जे सॼे मथे जो वार सरखो हुअणो खपे। हीअ वस्तु बिल्कुलु नथी वणे, कंहिंखे नथी वणे। असीं चऊं था अमल करणु, पाण मिणी जो कमु आहे, अमल पाण खे कयो खपे। टे वस्तु जेको पंहिंजे नौजवान में, चौथी वस्तु जेको आहे भई ख़राबी बिगाड़, उहो ई आयो आहे जे पंहिंजे नौजवान मां हया ने शर्म बिल्कुलु ख़तम थी वई। कि मर्द वे ते भले न औरत वे ते भले न, औरत लाइ करे त शर्म जेको आहे सिंगार आहे। औरत जी सुञाण है हया। औरतूं सम्झनि थियूं मुंहिंजो लिबास ख़ासो हुए, मूं वटि वॾा वॾा धागीना न टोल हुए, त फुटरी लॻा, खासी लॻा। ये दुनिया जी खूबसूरती है, टाइम पुरती है, अॼु सवारे ख़तम थी वेंदी। पर उस औरत जी जेको असल सुञाण है, औरत जो असल जेको सिंगार है, औरत जी असल जेको ज़ीनत ने खूबसूरती है, वो हया ने शर्म। औरत हया वारी है, औरत शर्म वारी है, औरत पर्दे वारी है। दुनिया जी मिणी खां वधारे खूबसूरत औरत उहा है। ही धागीनो अहिड़ो है, हया जो धागीनो, शर्म जो ज़ेवर टोल, ई कंहिं बाज़ार में किन पाण खे मिलंदो। ई पाण पिंड खे पैदा करणो पवंदो। अॼु जा नौजवान जेको या उन्ही में हया बिल्कुलु न आहे। उहो ॻाल्हि जेको ॻाल्हि सुणंदे पाण खे सुणंदे शर्म अचे, जे अहिड़ियूं ॻाल्हि उहो नौजवान पंहिंजा खुले आम अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पिया। बेहयाई जूं ॻाल्हि, बुराई जूं ॻाल्हि, बदकारी जूं ॻाल्हि पाण सुणी न सघूं,
पां उनजे बारे में कॾहिं सोचे न सघूं, पण पंहिंजा नौजवान जर रियाण कयूं था, वेह था, तर अहिड़ियूं बदकारियूं, बुराइयूं, बेहयाइयूं ॻाल्हियूं कयूं जो अल्लाह जी पनाह। कीअं अफ़सोस न आहे उहो ॻाल्हि जंहिं ॻाल्हि जे बारे में माण्हू कॾहिं का सुणी न सोचींदा हुआ, अॼु पंहिंजी रियाण नौजवान जी उन ॻाल्हि मथे हले थी। बुराई बदकारी करे अचे, ग़लति कम करे अचे, खोटा धंधा करे अचे, अने पोइ मणी खे सुणाई जे मूं ही खोटो धंधो कयो आहे। बुराई ने बदकारी करे अचे, ॿिए ॾींहुं पिंड जी ॻाल्हि पंहिंजे साथी दोस्तनि खे सुणाई जे आउं हेॾा बदकारी पुठियां वियो हुउसि। न ई मर्द न औरत मणी में ॻाल्हि सरखी थी पई आहे। औरत खे पण अॼु हिन ॻाल्हि में हया शर्म नथी अचे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु उम्मती मुआफन इल्लल मुजाहिरून। मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी, सॼी उम्मत खे अल्लाह माफ़ करे छॾींदो। मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी, पण मुजाहिर माण्हू खे माफ़ी कीन मिलंदी। सहाबा किराम पुछो मुजाहिर केरु आई? मुजाहिर कंहिंखे चवा जे ई माण्हू केरु आई जंहिंखे माफ़ी कीन मिलंदी? फरमायो मुजाहिर उहो माण्हू आई, उहो इंसान जेको राति जे अंधारे में को गुनाह जो कमु करे थो, तन्हाईअ में सुञ में को बुराई कहीं, खोटो कमु कहीं, उनखे कंहिं ॾिठो न आहे, सुबुह थी वई, अल्लाह ताला उनजी बुराई मथा, उनजे खोटे कम मथा, उनजे गुनाह मथा अल्लाह पर्दो विझी छॾे, कंहिंखे ख़बर न आहे पई। पर जब सुबुह थी थो तर ई पिंड माण्हू ॿिए खे चए थो राति हेॾा हेॾा वियो हुउसि। अल्लाह तोजी बुराई मथा पर्दो विझी छॾे, अल्लाह तोखे लिकाए छॾे, तो पिंड पिंड खे पतो रोके, तोजी ॻाल्हि तो पिंड खोले, तो ॿिए खे चए जाऊं हेॾा हेॾा वञी करे बुराई करे आयो या अहिड़े इंसान खे अल्लाह ताला कॾहिं माफ़ कीन कंदो। ई पंहिंजे नौजवान में आम है, खुले आम किस्सा बयान कई पिया, खुले आम बुराई जा बदकारी जा वाक़िया बयान कई पिया, तंहिंमें कीअं पण शर्म नथी अचे पंहिंजे नौजवान खे। तंहिंखां सवाइ हिकिड़ो बिगाड़ जेको पंहिंजे नौजवान में आयो आहे उहो नशे जो आहे। नशो ॾियानी वधे पियो पां वटि, बीड़ी गुटका मीरा वीमर ई त अॻे आम हुआ पां वटि, घर घर में इहा वस्तु हले थी, पर हाणे पंहिंजे नौजवान में, पंहिंजी क़ौम में, पंहिंजे मुल्क में आहिस्ता आहिस्ता हरा हरा ॿई क़ौम खे ॾिसी करे पां में दारू पण दाख़िल थी वियो आहे, शराब पण पां वटि अची वई आहे। न दारू ने शराब जंहिं क़ौम में अचींदी उन क़ौम में जा हया ने शर्म ख़तम थी वेंदी। दारू इंसान जब दारू पिए थो तर इंसान जे अक़ल मथा पर्दो पई वञे थो, अक़ल ढकजी वञे थो, अखियूं ढकजी वञे थियूं माण्हू में। एतिरे लाइ करे अरबीअ में दारू खे खमर चवाजे, खमर, खमर कोरे खे चवाजे, ख़बर आहे? ही ॾेढो जेको औरतूं उॾीनि थियूं न इनखे खमर चवाजे। ही खमर ॾेढो जेको पंहिंजे मथे मथां औरत उॾे रहे तर लिकजी वञे थी, त ई खमर जेको दारू आहे, ही दारू पण इंसान जे अक़ल खे लिकाए छॾे थी। दारू इंसान जर पी वञे तर न के न पीअजी पुॼे थी, न माउ जी पुॼे, न धीअ जी पुॼे, न भेण जी, कंहिंजी पण साञा हिनखे नथी पुॼे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॻे ज़माने में हिकिड़ो इंसान हो, नेको मुत्तकी परहेज़गार अल्लाह जो बानो हो, हिकिड़ी औरत उनखे बदकारी ने बुराई न करे फांसाए लाथई। ॿई हिकिड़ी बच्ची खे हलाइनि जिते हुन माण्हू खे कोठे पंहिंजे घर अचे कीअं पाण खे सिखाए, दीन जी तालीम ॾे, तंहिं लाइ करे ॿोलाए। ने औरत जी नियत खां थी न वई, हू नेक माण्हू, बुज़ुर्ग माण्हू, अल्लाह जो नेक माण्हू आयो, त औरत घर जा मड़ दरवाज़ा बंदि करे लाथई। ने पोइ हुन माण्हू खे चए, नेक इंसान खे, जे 3 वस्तु तोखे साम्हूं पयूं आहिनि, परियां हिकिड़ो दारूअ जो गिलास भरियो पियो आहे उहो पी, 3 नंबर में ही नंढो बच्चो वेठो आहे, मासूम बच्चो, इनखे क़त्ल कर, मारे विझ। 3 कम ई जे मुंह से ज़िना ने बदकारी कर। 3 में जा हिकिड़ो कम तोखे करणो पवंदो गमे ईअं करे, न त मुंह से ज़िना ने बदकारी कर, न त हिन बच्चे खे मारे विझ, खून कर, न त गिलास जेको दारू जो भरियो पियो पी छॾ। त उन अल्लाह जे बाने वीचारें
जे मजबूर था थी वियो या पेट में अची वियो निकराबो की न पर इन टिनी गुनाह में जा हल्को गुनाह क्यों मासूम बच्चे के मारणो को वडो गुनाह है इहा गुलामारी आहे ने कंहिं औरत जी इज्जत के लूटणो जिना करणो बदकारी करणी ये वडो गुनाह है इन कथा हल्को गुनाह मूंखे ई लगे तो दारू जो हिकिड़ो गिलास पी वञा कीअं वांदो न आहे गुनाह थींदो पर हिनी ॿी गुनाह नंढो गुनाह आहे वो हिकिड़ो गिलास जर डुक भरे पीते नशो चढ़ी वियो त औरत खे चए ॿियो गिलास ॾे ॿियो पीते टियों पीते फूल नशो चढ़ी वियो त नशे में उन औरत खे ज़िना ने बदकारी कई पोइ नशो जर वधारे चढ़ियो त उन नशे में उन बच्चे खे पण मारे वठे उम्मुल खबाइस दारू ने शराब के उम्मुल खबाइस मिणी बुराई जी पाड़ है पाड़ जड़ है इता मड़े बुराइयूं पैदा थी पंहिंजे समाज में पंहिंजी कौम में पंहिंजे बच्चे में पंहिंजे नौजवान में दारू हराना अचे पियो उनखे रोकियो ईअं त अमोक माण्हू पंहिंजा मुसलमान भाउ अने अमोक माण्हू हुनजो धंधो कईं था ॿ रुपया कमाए ला करे हराम जो पैसो पां पिंड खियूं था अने पंहिंजे बच्चे खे पां खारायूं था इन जो फल कॾहिं मिठो की न थींदो अॼु पां 2 रुपया कमाए लाईंदासीं अॼु पां साहूकार थी वेंदासीं दारू में जा जुगार में जा हराम धंधे में जा पर नतीजो पां खे भोगणो पवंदो ॾुखिया ॾींहं पां मथे अचींदा अल्लाह ताला हलाल रस्ता पाला करे जाम बनाए छॾे कमाए जा हलाल रस्ता जाम पिया हलाल तरीक़े से कमायो लखपति थियो करोड़पति थियो पर हराम खां बचो ने मुझे नौजवान भाई के छेली और नसीहत करण चाहिए तो खाली दुनिया पुठिया न के दीन पुठिया पण हलो रात ने डी सुबह सांजी दुनिया 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 धंधो 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 कयो दुनिया कमायो अल्लाह की बरकत दे करोड़पति थी वञो पण दीन के न बोलो इस्लाम के न बोलो मस्जिद के न बोलो अल्लाह के घर के न बोलो दीन सिखो दीन मथे अमल कयो अल्लाह ने घर के आबाद कयो नमाज पढ़ो नेक बनो हया ने शर्म वारा बनो वॾे जो अदब कयो साञा कयो ॻाल्हि रखो ई गुण जेकॾहिं पाण में हूंदा ई आदतूं पाण में हुयूं ई अखलाक पाण में हूंदा पाण दुनिया जा मिणीकता बहितरीन नौजवान बनी वेंदासीं अने पां ऊ नौजवान बनंदासीं जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं सॾु करे चवंदो शाबुन नशा फी इबादतिल्लाह ऊ नौजवान जंहिं पंहिंजी जवानी अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में गुज़ारई जे अच आऊं तोखे अर्श हेठि थधी छांई नसीब कयां उते कोई छांई न हूंदी सिज पंहिंजे हिन हथ जे बराबरि अची वेंदो इतनी गर्मी हूंदी माण्हू घोड़े सरखा बेर सरखा कुल्ले सरखा ने सॼा पगर में ॿुॾल हूंदा माउ पीउ पां मां हथ कढी वेंदा कुटुंब कबीला छॾे वेंदा सगावतियूं मड़ त्रुटी वेंदियूं को कंहिंजी पुछा की न कंदो इन हालत में अल्लाह रब्बुल आलमीन सॾु कंदो जे 7 क़िस्म जा इंसान अचो उन खे आऊं थधी छांई नसीब कयां अर्श जी छांई अर्श जी जंहिं अर्श मथे अल्लाह वेठल आहे उन मां हिकिड़ो नौजवान हूंदो जंहिं जवानीअ में अल्लाह रब्बुल आलमीन खे सजदा कया हूंदा जे जवानीअ में अल्लाह ताला खे यादि कयो हूंदो आख़िरी ॻाल्हि उहा इहा कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला खिताब करे फरमाए तो अराअयत मन इत्तखज़ इलाहहु हवा अफ अंत तकूनु अलैहि वकीला ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आ उन इंसान खे ॾिठा जेको पिन जे मन जी पूॼा करे थो हा पिन जे मन जी पूॼा कयूं था मन जी पूॼा न कयो रब जी पूॼा कयो मुझो जो मन चे आऊं ये कयां मूंखे ठीक लगी ये कयां न तोखे ठीक लगे ये न कर अल्लाह के ठीक लगे ये कर दुनिया में जेकॾहिं अल्लाह जी मर्ज़ीअ मथे हलंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं पंहिंजी मर्ज़ी जी ज़िंदगी मूंखे ॾींदो दुनिया में अल्लाह जी मर्ज़ी मथे हलणो है त जन्नत में पांखे पंहिंजी मर्ज़ी मिलंदी जन्नत में तोखे खपे ई खा तोखे खपे ई गिन तूं लहर कर मज़ो कर कुला तूं दुनिया में मुंहिंजी मर्ज़ी मथे हलियो वएं हिते दुनिया में अल्लाह जी मर्ज़ी ते हलणो है ने हिते जेकॾहिं पां पंहिंजी मर्ज़ी मथे हलंदासीं त क़यामत जो ॾींहुं पंहिंजी मर्ज़ी की न हलंदी उते पां मजबूर थी वेंदासीं उते पां लाचार थी वेंदासीं एतिरे मन जी पूॼा न कयो अल्लाह जी पूॼा कयो
पिंड खे ठीक लॻे ईअं न कयो, अल्लाह खे ठीक लॻे ईअं कयो। पाण में ॿर है, पाण में पावर है, पाण में ताक़त है, पाण में जोश है, पाण में जज़्बो है, पाण वटि मड़े वस्तु है, पर हिकिड़ी वस्तु खे यादि रखो, पाण पुठियां मौत पण लॻल है, कॾहिं का पाण खे धको ॾींदी, पाण उथी न सघंदासीं। उन वस्तु खे यादि रखी हलो। दुनिया में ज़िंदगी ईअं गुज़ारियो जे माण्हूअ खे पण वणो ने अल्लाह खे पण वणो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं, अल्लाह ताला पाण मिणी के अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे नौजवान खे सुठा सुहिणा भला नौजवान बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नौजवान खे सच्चा पक्का मुसलमान बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नौजवान खे सुधरी तौफ़ीक़ अता फरमाए। हर क़िस्म जे गुनाह खां अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे बचाए। पाण गुनहगार आहियूं, पाण ख़ताकार आहियूं, पाण सियाकार आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन गफूर है, रहीम है, रहमान है, उन्हनि जो फज़ल वॾो है। अल्लाह ताला पंहिंजे फज़ल से, पंहिंजे करम से, एहसान से पाण मणी खे माफ़ फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे देश दुनिया में रखे। अल्लाह ताला ईमान मथे ने इस्लाम मथे रखे ऐं पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमाए। जेकी बीमार आहिनि अल्लाह उनखे शिफ़ाए कामिला अजरा अता फरमाए। जेकी मरी विया क़ब्रनि जे हवाले थी विया, अल्लाह ताला उनजी क़ब्रनि खे कुशादा फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।